ख़बर आहे तव्हां मीरपुर माथिलो मां शेयर कयूं पिया नाज़रीन त मीरपुर माथिलो में भाण फैक्ट्री अंदर वर्ल्ड स्नूकर चैंपियन सज्जाद हुसैन जे बान में एज़ाज़ी प्रोग्राम जो इनेकाद कियो वियो आहे। जावेद लाशारी जी रिपोर्ट मुताबिक मीरपुर माथिलो में FFC भाण फैक्ट्री तरफ़ां स्नूकर रांदि में पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ वर्ल्ड चैंपियन सज्जाद हुसैन जे मान में एज़ाज़ी प्रोग्राम मुनक़िद कयो, जंहिं ते गुलनि जी वर्खा करे तोहफ़ा ॾिना विया आहिनि। स्नूकर चैंपियन सज्जाद हुसैन गोल्ड मेडल कोरात कप थाईलैंड 2010, सिल्वर मेडल एशियन कप 2010, सिल्वर मेडल एशियन चैंपियन कप 2013, गोल्ड मेडल टीम इवेंट वर्ल्ड कप 2013, सिल्वर मेडल टीम इवेंट वर्ल्ड कप 2014, गोल्ड मेडल एशियन चैंपियनशिप 2017, 4 दफ़ा नेशनल चैंपियन। पाकिस्तान की तारीख़ में स्नूकर में ज़्यादा स्कोर ब्रेक 147 करण जो एहसास हासिल करे मुल्क जो नालो रोशन कियो। कराची जे नेशनल कॉम्प्लेक्स चारई सूबे जे विच में स्नूकर मुक़ाबलनि में 147 स्कोर करे पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वॾो स्कोर करण जो एहसास हासिल कियो। मीरपुर माथिल FFC में तक़रीब FFC DMPR कर्नल रिटायर्ड शुजात कर्नल रिटायर्ड शकील शौकत समेजो ऐं स्टाफ क्लब जे नुमाइंदनि शिरकत कई आहे।